अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंधी अदब जी दुनिया में भली कार दोस्तों, अॼु शामिल कयूं था किताबनि जे तारीफ़ जे सिलसिले में हिकु निहायती बहितरीन किताब जेके ईअं खणी चइजे त हिकु यकीनन असां लाइ ख़ज़ानो आहे ऐं हिन किताब मां असां घणो कुझु हासिलु करे सघूं था। घणा ई सबक़ आहिनि हिन किताब में ऐं हीअ किताब पूरी दुनिया में शोहरत हासिलु करे चुको आहे। किरोड़े कापियूं हुन जूं सेल थी चुकियूं आहिनि। मुख़्तलिफ़ ज़बाननि में हीअ किताब तर्जुमो थी चुको आहे ऐं हीअ किताब असुल में मूंखे त पहिरियों इंग्लिश में मिलियो। हिन किताब जो नालो आहे अल्केमिस्ट, पाउलो कोलो जो ही लिखियलु आहे ऐं हिन किताब जो सिंधी तर्जुमो बि अची चुको आहे, जेको असुल में मूं मार्केट में ॾाढी कोशिशि कई त मूंखे हिते मिली वञे, पर उहो मूंखे मिली न सघियो। पर ख़ुशकिस्मती सां हीअ किताब वेबसाइट ते, जेका सिंध सलामत किताब घर जी वेबसाइट आहे, उतां मूंखे मिली वियो ऐं हिन किताब जो तर्जुमो कयो आहे फ़हीम अख्तर मेमण कीमिया घर जे नाले सां। त दोस्तो, हिन किताब जे बारे में अगरि ॻाल्हाइजे, हिन किताब जी कहाणी ते ॻाल्हाइजे त हिन किताब जा डायलॉग ऐं ॻाल्हियूं त तमामु ख़ूबसूरत आहिनि। त दोस्तो, अचूं था हिन नाविल जे मेन किरदार तरफ़, जेको हिकु छोकिरो हूंदो आहे सांतियागो, रेडार हूंदो आहे हीउ, ऐं हीउ गिरजाघर में सुम्हियो पियो हूंदो आहे त हिनखे ख़्वाबु ईंदो आहे त एरा में मिस्र जे तरफ़ हिकु ख़ज़ानो दफ़न थियलु आहे जंहिंखे हू वञी हासिलु करे। सो बार बार हिन वटि इहो ख़्वाबु ईंदो आहे। नेठि ही मजबूर थी पवंदो आहे ऐं हिन जी दिलि चवंदी आहे त पंहिंजे हिन ख़्वाब जी साबिया लाइ ऐं हिन जी ताबीर लाइ निकिरिजे। सो ही उन तरफ़ निकिरी पवंदो आहे ऐं हिन जी मुलाक़ात उन दौरान हिकु बादशाह सां थींदी आहे, जेको हिनखे ॿुधाईंदो आहे त तुंहिंजो ख़्वाबु सचो आहे, तूं पंहिंजे ख़ज़ाने खे हासिलु करण लाइ निकिरी पओ पंहिंजी मंज़िल जी तरफ़, तोखे पंहिंजो ख़ज़ानो ज़रूरु मिलंदो। ऐं बादशाह हिनखे उहो हिकु मशहूरु डायलॉग ॿुधाईंदो आहे, जेको मां तव्हांखे ॿुधायां त उन डायलॉग खे खणी करे इंडिया में हिकु मूवी बि ठही हुई शाहरुख खान जी, जेको डायलॉग आहे उन में चवंदो आहे त जेकॾहिं कंहिं शइ जी तव्हां सची चाहत रखो था त काइनात जो ज़रो ज़रो यानी काइनात जी हर शइ उनखे मिलाइण लाइ साज़िश करे थी। यानी हिकु मां तव्हांखे ॿुधायां त जीअं थ्योरी आहे लॉ ऑफ अट्रैक्शन जी, त जंहिं तरफ़ तव्हां वञो था या तव्हांखे अट्रैक्शन आहे त उहा शइ बि अट्रैक्ट थी तव्हां ॾे अचे थी। सो उहा ई थ्योरी हिन में बि बयानु थियलु आहे। सो हीउ छोकिरो जेको आहे सांतियागो, उहो पंहिंजे ख़्वाब लाइ निकिरी पए थो ऐं ख़्वाब खे हासिलु करणु एतिरो आसान न हूंदो आहे। हिन नींगर खे ख़बर पवंदी आहे त हिन जी मंज़िल में केतिरियूं न मुश्किलातूं, केतिरियूं न ॾुखियाइयूं अचनि थियूं, पर हीअ हिमत न हारींदो आहे। एतिरे क़दुरु जो हिन जी जेका जमा पूंजी हूंदी आहे, हिन जूं जेके रिढियूं हूंदियूं आहिनि, सभु कुझु हली वेंदियूं आहिनि, हिन वटि कुझु बि न बचंदो आहे। पर हीअ दिलि शिकस्ता या मायूस न थींदो आहे त पंहिंजे ॻोठु या पंहिंजे मुल्क वापसि हलियो वञे त मूं वटि हाणे कुझु बि न बचियो आहे, बल्कि हीअ हिमत न हारींदो आहे ऐं हिकु दुकान में नौकर मुलाज़िम थी कमु कंदो आहे। केतिरे ई टाइम कमु करण खां पोइ जॾहिं हिन वटि कुझु ॾोकड़, कुझु पैसो हथु अची वेंदो आहे त हीअ वरी पंहिंजी मंज़िल जी तरफ़ रवां दवां थी वेंदो आहे। हीअ रेगिस्तान में वेंदो आहे, जिते हिन जी मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मुलाक़ात थींदी आहे ऐं घणो कुझु उन्हनि खां सिखंदो आहे ऐं कीमिया घर सां हिन जी मुलाक़ात थींदी आहे। ऐं उनखां पोइ हू नेठि पंहिंजी मंज़िल अहराम मिस्र वटि पहुचंदो आहे ऐं जॾहिं हू उते खोटराई कंदो आहे ख़ज़ाने लाइ, त उते हिनखे ख़बर पवंदी आहे त ख़ज़ानो उते नाहे। उते हिनखे ॿुधायो वेंदो आहे त ख़ज़ानो हुन तरफ़ आहे, गिरजाघर जेको आहे स्पेन जी तरफ़, उन में गिरजाघर में ख़ज़ानो पूरियल आहे। सो हीउ उन तरफ़ वेंदो आहे ऐं उतां ख़ज़ानो कढी पंहिंजी जेका ख़्वाब जी साबिया आहे उहा हिनखे मिली वेंदी आहे। त दोस्तो, असुलु ॻाल्हि इहा आहे त कुदरत हर इंसान जे अंदरि में हिकु ख़ज़ानो दफ़न कयो आहे ऐं उन ख़ज़ाने खे हासिलु करण लाइ ईअं नाहे त सवलाई सां मिली वेंदो। असुल में ईअं आहे, ख़ज़ानो हर कंहिंजे अंदरि में आहे, पर उनखे हासिलु करण लाइ ऐं पंहिंजे ख़्वाब जी साबिया लाइ मुसलसिल जदोजहद करणी पवंदी आहे ऐं मुसलसिल महिनत खां पोइ ई उहा मंज़िल मिलंदी आहे। मूंखे इन ते ई हिकु ॻाल्हि यादि अचे पई त जीअं 40 रूल्स ऑफ लव जेको मशहूरु नाविल आहे एलिफ शफ़क़ जो, उन में हिकिड़ो मुख़्तसर किसो बयानु थियलु आहे त शम्स तब्रेज़ खां हिकिड़ो माण्हू पुछंदो आहे त तव्हां दरवेश ॾाढा अजीब हूंदा आहियो। हिकु तरफ़ चवंदा आहियो त
ख़ुदा इंसान जे तमामु वेझो आहे, उन जी शहर खां बि वेझो आहे। वरी ॿिए तरफ़ तव्हां उन जी तलाश में हर हंधि बयाबान में, जबलनि में ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञी ख़ुदा खे ॻोल्हींदा आहियो। केॾो न तज़ाद आहे। हिकु तरफ़ तव्हां चओ पिया त ख़ुदा बिल्कुलु वेझो आहे, वरी जेकॾहिं वेझो आहे त उनखे ॻोल्हियो छो पिया? त शम्स तब्रेज़ उनखे जवाबु ॾींदो आहे त बेशक ख़ुदा शहर खां वधीक वेझो आहे, पर ख़ुदा मिलंदो उन्हनि खे आहे जेके उन जी ॻोल्हा में निकिरंदा आहिनि। वेहण सां सिर्फ़ु हिकु हंधि इहो सम्झी त ख़ुदा बिल्कुलु मुंहिंजे वेझो आहे, उहो न मिलंदो आहे, पर उनखे ॻोल्हणो पवंदो आहे। माण्हुनि जे विच में, माण्हुनि जे तरफ़ उन्हनि खे ई ख़ुदा मिलंदो आहे। सो हीउ जेको नाविल आहे अल्केमिस्ट, अव्हांखे ॿुधायां त हिकु मोटिवेशनल नाविल आहे ऐं हिन में ज़िंदगी गुज़ारण लाइ तमामु घणा सबक़ मिलनि था ऐं वाक़ई बि जेके पंहिंजी मंज़िल जी ॻोल्हा लाइ वञनि था, पंहिंजे लाइ हिकिड़ी सची चाहत रखनि था पंहिंजे मक़सद लाइ ऐं उन लाइ निकिरनि था, महिनत कनि था, त उन्हनि खे हू मंज़िल ज़रूरु मिले थी। त दोस्तो, पाउलो कोएल्हो जो हिन ख़ूबसूरत नाविल अल्केमिस्ट में निहायती शानदार ॻाल्हियूं लिखियलु आहिनि ऐं जंहिंमां मां तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि ॿुधायां त हीउ जेको मेन कैरेक्टर आहे सांतियागो, हिकु दफ़े जॾहिं पंहिंजे उस्ताद खां पुछे थो त मुंहिंजो जेको मक़सदु आहे उनखे अगरि मां अध में छॾे ॾियां त छा थींदो? त उस्ताद उनखे वराणे थो त कुझु बि न थींदो, तोखे पैसो बि आहे, तो वटि उहे शयूं बि आहिनि जंहिंसां तूं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघें थो, तूं शादी करे सघें थो ऐं शादी जे 1 साल 2 सालनि खां बाद तोखे इहो पछताव ज़रूरु थींदो त तूं पंहिंजे ख़्वाब खे हासिलु करण लाइ छो न वहीं, जेको तूं ख़्वाब माणे पियो सघें। सो उहो मक़सदु उहो तोखे बार बार तुंहिंजी दिलि खे खड़काईंदो रहंदो त काश तूं पंहिंजो इहो ख़्वाब ज़रूरु हासिलु करें हा। सो हिन में निहायती सबक़ आमूज़ ॻाल्हियूं लिखियलु आहिनि ऐं तव्हांखे मां ॿुधायां त हीउ नाविल पढ़ंदे न सिर्फ़ु तव्हां हिन खे इंजॉय कयो था, पर अमली तौरु तव्हांखे सिखण लाइ घणियूं ॻाल्हियूं हिन मां मिलनि थियूं। अव्हां हीउ नाविल ज़रूरु पढ़ो ऐं वाक़ई अव्हांखे लॻंदो त तव्हांजो वक़्तु हीउ नाविल पढ़ंदे ज़ाया न थियो आहे।